ही आहे उहो मज़दूर तबिको जेको पंहिंजे पेट पालण लाइ वॾनि जी ग़ुलामी ॾींदा आहिनि ऐं वॾा हिननि ॾिसो कहिड़ो सुलूक कंदा आहिनि त वरी बि ही वीचारा ग़रीब मिसकीन माण्हू वॾनि जे पुठियां घुमंदा आहिनि छो त हिन जो पेट ई वॾनि छो त हिन ग़रीबनि जी रोज़ी रोटी इहा ई आहे सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु वॾनि जी ग़ुलामी हीअ वॾनि जी ग़ुलामी कंदा आहिनि वॾो ॾिसो हिननि कहिड़ो ज़ुल्म कंदो आहे। शाम अचा तो थोड़ो चक्कर दी वेठा असां त हे कम की था कनि अंदर सॼो पंहिंजो आहे हिन तॾहिं मां जॻह न कढाईंदुमि कमदार हिन मज़दूरनि खे चओ त हिनखे कमु हाणे सवाइ मिलंदो हिन सॼे एरिया ते सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु मुंहिंजो नालो हूंदो। इलाज कराए हल 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 पानी पानी इते मां कम कटा शाम वटो जे पैसा वठी तू इलाज कराए था ठीक है आजा सही है ही आहे तुंहिंजो वॾो जेको ग़रीबनि को कम कढी ऐं उन्हनि खे तशदद जी निशानी बणाए थो। ही इंसानियत न बल्कि हैवानियत आहे हिन वॾे जो नालो। मां थोड़ो ज़मीन जो राउंड हणी था कहिड़ा गुरु हुकूमत आहे उहे करे तबियत ख़राब आहे मेहरबानी कजो छा करें साहब ज़रूरत है भाई ई पियो सीरियस में खणो इलाज है 60 देणे ओ ओ ओ मुझे न कर बिटला न कर एडा पैसा गुण जी ताए गुज की थी बात दे तो दोस्तों त हिन वीडियो में ॾिठो त असल में दरअसल वॾा अहिड़ा हूंदा आहिनि जेकॾहिं मुंहिंजो वीडियो तव्हांखे पसंदि आहे त शेयर कमेंट्स लाज़मी कंदा ऐं मुंहिंजे यूट्यूब चैनल खे सब्सक्राइब कंदा मुंहिंजा महिरबानी।